लाहौर टिकटॉकर हरीम शाह चयो आहे त मां जिन सियासतदाननि जी वीडियोज़ लीक कंदी आहियां उन्ही जे क़ाबिल आहिनि। लाहौर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हरीम शाह चयो त वीडियोज़ लीक बाबति जंहिंखे मुंहिंजे मथां केस दाख़िल करणो आहे मूंखे उन जो डपु न आहे। हिन वक़्तु बि मुल्क में आहियां ऐं मुक़ाबिलो कंदसि। हुन चयो त संदल खटक जे मामले ते FIA ऐं अदालतुनि जी थोराइती आहियां। वकीलनि जी मुशावरत सां उनखे ज़मानत मिली त वई आहे पर बरी न थी आहे। टिकटॉकर वधीक चयो त मां 1-2 ॾींहंनि में PTI चेयरमैन सां मुलाक़ात खां पोइ PTI में शमूलियत जो फ़ैसिलो कंदसि। हुन चयो त मौलाना फज़लुर रहमान मूंखे धमकियूं ॾिनियूं पर मां कंहिंखां बि नथी डिॼां। हिन मुल्क में आहियां जंहिंखे जेको वणे उहो करे वठे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।